किडनैपर ॾाढो होशियार आहे। हुन गाड़ी में को भी निशान न छॾियो आहे। हुन ॾाढे प्रोफेशनल तरीक़े सां वारदात कई आहे। मैडम अञा किडनैपर जो को भी ॿियो फोन न आयो आहे। थी सके तो मैडम हुनखे ख़बर पइजी वई हुजे। SCI टीम केस हैंडलिंग कंदी हुजे। थी सके तो वक्त जो इंतजार कंदो हुजे। ऐं हा बस तव्हांजी का कामरान सां ॻाल्हि ॿोल थी? जी मैडम, कामरान जो चवणु आहे त ॿी फोन न आई आहे। ॿी का फोन आई त पाण खे ज़रूरु इंफॉर्म कंदो। थी सके तो त कामरान कूड़ ॻाल्हाईंदो हुजे। थी सके तो त कामरान डप जे करे असांखे कुछ न ॿुधाईंदो हुजे। हाँ शायद। मैडम, मोबाइल कंपनी में मैसेज आयो है कि शाके जे नंबर था किरण के फोन आयो है द किडनैपर कामरान के पैसा खणी शहर जी पुरानी पुल ते घुरायो। छा पुरानी पुल ते सरायो अथस? आमिर अब्बास तमाम फौरन शहर जी पुरानी पुल ते वञो ऐं उते कामरान ते ख़ामोशीअ सां नज़र रखो। जी का लोकेशन चेंज थी मां तव्हांखे इंफॉर्म करे छॾींदसि। ठीक है मैडम, ओके। मैडम असां शहर जी पुरानी पुल जे वेझो पहुंचण वारा आहियूं। आमिर तव्हां जल्दी उते पहुचण जी कयो। किथे इहे न त किडनैपर असांजे हथ खां ॿाहिरि निकिरी मैडम, मोबाइल कंपनी में मैसेज आयो है। छा मैसेज आयो आहे? कि शाकिर जे मोबाइल तां को कामरान सां ॻाल्हाए रहियो आहे। छा ॻाल्हाए रहियो आहे? कि वो पुरानी पुल तां जगह चेंज करे छॾी आहे। किडनैपर ॾाढो होशियार आहे। हेलो आमिर, आमिर किडनैपर लोकेशन चेंज करे छॾी आहे। अब्बास वापस हितां वापस वठो। किडनैपर लोकेशन चेंज करे छॾी आहे। मैडम, मोबाइल कंपनी में मैसेज आयो है कि किडनैपर पंहिंजी लोकेशन चेंज करे छॾी आहे। कहिड़ी लोकेशन? का रेल जी पटड़ी ते घुरायो अथसि ऐं बैग छॾे वञण लाइ चयो अथसि। आमिर। जी मैडम। आमिर किडनैपर उनखे रेल जी पटड़ी ते घुरायो आहे ऐं उनखे बैग छॾे वञण जो चयो अथसि। मैडम सिग्नल बंद आहे, रोड ते ॾाढी रश आहे। तू फिक्र न कर, मूंखे ॿियो रस्ते जी ख़बर आहे। हाणे जल्दी पहुची वेंदासीं। मैडम बस 2 मिनटनि में पहुचण वारा आहियूं। तुंहिंजी ग़लतीअ जे करे अॼु मुजरिम असांजे हथां निकिरी वियो। छा मतलब आहे तव्हांजो? तूं अगरि असांखे पहिरीं इंफॉर्म कनी आहे न त असांजे हथां मुजरिम न वञे। पहिरीं तूं पुरानी पुल ते वए, उन खां पोइ तूं चैनल साइड ते वए ऐं पोइ तो उते ई किडनैपर के पैसा ॾेई हलियो आहे। मां त किथे पैसा कोन ॾिना। अगरि अॼु तव्हां असांजो थोरो साथ ॾियो आहे न त मुजरिम अॼु असां गिरफ़्तार करे वठूं आहे। असांखे किडनैपर धमकी ॾिनी हुई त असां जेकॾहिं कंहिंखे ॿुधायोसीं तूं असांजे भाउ खे मारे छॾंदो। इन जे करे असां कंहिंखे बि कोन ॿुधायोसीं। पोइ हुन तोखे छा चयो? किडनैपर चयो तूं असांजे भाउ खे कलाक खनि में छॾे ॾिजां। तो छा सम्झो त हो शाकिर खे ईअं ई छॾे ॾींदो? यस। व्हाट? शानी अपार्टमेंट्स में लाश मिलियो? लेट्स मूव।